जी नाज़रीन, पाण जो ॻाल्हाईंदासीं माहौल दोस्त शख़्सियत ऐं क्लिफ्टन अर्बन फॉरेस्ट जे रूहे रवां साईं मसूद लोहार साहब सां त उन सां संदसि सां ॻाल्हि ॿोल कंदासीं त पाण खे हीउ ख़्यालु कीअं आयुसि ऐं हिन जा माहौल ते कहिड़ा असर पवंदा। साईं अस्सलाम वालेकुम। साईं, सवाल असांजो आहे त तव्हां पंहिंजे बारे में ॿुधाईंदा त तव्हांजी पहिरां प्राइमरी तइलीम या तव्हांजो सिंध जे कहिड़े शहर सां तव्हांजो तालुक़ु रहियो आहे? अदा मुझे गोठ है दीनार तालपुर ज़िले बदीन में, तलके बदीन में, इंडिया के बॉर्डर का थोरो रूपामाड़ी वेझो। प्राइमरी तलीम उते कई, वरी हाई स्कूल भी उते ही भुगड़ा मेमण में पासे में हो, उते कई पढ़ाई कई। उन खां पोइ वरी कॉलेज बदीन में तलीम हासिल कई। उन खां पोइ वरी मेहरान यूनिवर्सिटी में मूं इंजीनियरिंग कई। इहो आहे मुंहिंजो बैकग्राउंड। अच्छा साईं, तव्हांखे हीउ जेको अर्बन जे हवाले सां जेको फॉरेस्ट जे हवाले सां तव्हांजो हीउ प्रोजेक्ट हले पियो, हिनखे तव्हांखे शुरू करण में कहिड़ियुनि मुश्किलातुनि खे मुंहुं ॾियणो पियो? मुश्किलातूं त हाणे इलाही आहिनि। हिन में वॾे में वॾो मसइलो त इहो आहे त ॾिसो, शहर में ज़मीन आहे महांगी, ऐं शहरनि में ई वॾे में वॾो मसइलो आहे गर्मी जो बि ऐं माहौल जो बि ऐं एयर क्वालिटी जो। पर ज़ाहिर ते ज़मीन महांगी आहे। रियल एस्टेट जेका आहे चाहे थी त हर ज़मीन जो टुकड़ो जेको आहे उहो इस्तेमालु थिए प्लाटनि में, बंगलनि में, फ्लैटनि में। त उहा रेजिस्टेंस हुई, पर उनजे बावजूदि बि असां हिते इहो करे ॾेखारे चुका आहियूं। हिन प्रोजेक्ट में अव्हां वटि मक़ामी वण या जेके फॉरेन जा जेके वण आहिनि उहे अंदाज़न केतिरे? सभु मक़ामी आहिनि, ॿाहिरि जो को बि कोन्हे, सभु मक़ामी आहिनि। बबुर, ॼार, खबड़ जा ॿ क़िस्म आहिनि। जंग जलेबी, पंहिंजो मांझांदड़ी, बबुर, पिपर, बड़ ऐं लियार, इहे जेके नेट आहिनि उहे सभु आहिनि। ज़मीन हुई, इन ज़मीन खे ज़रखेज़ बणाइण लाइ ज़ाहिरी ॻाल्हि आहे त हीउ हिकिड़ो कोस्टल एरियाज़ आहे ऐं हुन में ज़मीन जेका आहे सा नमकीन हूंदी आहे, तमामु हुनखे पंहिंजो ज़रखेज़ बणाइण ॾाढो ॾुखियो हूंदो आहे। उनजे लाइ अव्हां कहिड़ा इनिशिएटिव? हिते ज़मीन हुई ई कोन, हीअ सॼी जिते तव्हां वेठा आहियो हिते किचिरो, उहो किचिरो कढी असां मिटी वरी ॿाहिरां आंदी। बाक़ी अलहमदुलिल्लाह असां वटि इहा एक्सपर्टीज़ आहे। ज़मीन का बि ख़राबु कोन हूंदी आहे, कहिड़ी बि ज़मीन हुजे उनमें तव्हां वण पोखे सघो था। जॾहिं अव्हां हीउ मनसूबो शुरू कयो त हिन मनसूबे शुरू करण जे लाइ त ज़ाहिरी ॻाल्हि आहे त फंड्स खपनि, पैसो खपे, ॾोकड़ खपे। हीउ मुंहिंजे ख़्याल में त तव्हांजो प्रोजेक्ट 220 एकड़ खां मथे ज़मीन ते मुश्तमिल आहे। त इन जे लाइ अव्हां कीअं इहो फंडनि खे? पहिरीं मूं पंहिंजा पैसा इस्तेमालु कया, पोइ वरी सिंध गवर्नमेंट मूंखे ग्रांट ॾिनी। बिलावल भुट्टो साहब आयो हुते, उन्हनि ग्रांट ॾिनी। उनखां पोइ वरी कुझु इदारनि बि थोरी घणी हेल्प कई। बसि ईअं तरीक़े सां असां हलायो कमु। कराची जहिड़े शहर में कंक्रीट जो हिकिड़ो वॾो हिते जबल आहिनि, पहाड़ आहिनि, उनखे ही तव्हांखे साफ़ करण में या ही हितां ख़तमु करण में तव्हांखे कीअं इनखे तव्हां वरितो? चैलेंजिंग हो कि केस स्टडी आहे, जेकॾहिं हिते करे सघिजे थो त किथे बि करे सघिजे थो, पर हिते करे वियासीं त जो मतिलबु आहे त ॿिए हंधि थी सघे थो, थी वेंदो। अच्छा, समय माहौल जी तबाही जा बुनियादी कारण कहिड़ा आहिनि? इंसानी हवस, इंसान जी हवस आहे न कंक्रीट जी, रियल एस्टेट जी, उन हाणे सॼो कमु लाहे छॾियो आहे मुल्क जो। अच्छा सर, हिते तव्हां वटि को डंड जे हवाले सां कुझु आहे? हा, हिते असां लेगून ठाही आहे, जंहिंमें 140 क़िस्म जा बर्ड्स जेके आहिनि उहे अचनि था। ऐं उहा लेगून मेरीन इकोसिस्टम जो वॾो अहम हिसो आहे जेको असां कयो आहे। कहिड़े कहिड़े क़िस्म जा पखी अचनि था? असां वटि लाखे जंहिं अचनि था। असां वटि जेके साइबेरियन जेके बदकूं ईंदियूं आहिनि, जेके पाण रोहाकी पखी चवंदा आहियूं या मुर्गाबियूं चवंदा आहियूं, दिसंबर में अचनि था। पेण अचे थी, लाखे जानी अचे थो, फ्लेमिंगोस। उनखां पोइ हर तरह जा पखी जेके एक्वाटिक आहिनि सभु अचनि था। अच्छा साईं, हिन क्लिफ्टन अर्बन फॉरेस्ट में कहिड़नि वणनि खे वधीक अहमियत ॾिनी वई आहे त उहे वधीक ग्रोथ कंदा ऐं उहे वधीक माहौल दोस्त आहिनि? असांजो टॉप प्रायोरिटी आहे मैनग्रूव्स। असां वटि 6 लख मैनग्रूव्स आहिनि हिते। 6 लख। उनखां पोइ ॿिए नंबर ते असां वटि आहे ॼार, सेलोडरा पर्सिका ऐं लई। इहे छा आहिनि, सैलिनिटी रेजिस्टेंट आहिनि ऐं जेको आहे रेज़िलेंट आहिनि ॾाढा। उन्हनि ते असांजी वॾो फोकस आहे। पर उनखां अलावा ॿिया बि वण आहिनि, सभु ईअं कयो अथऊं। सिंध जे हवाले सां जेके असांजा वण आहिनि, मक़ामी वण, जंहिंखे सिरे चवंदा आहिनि, बबुर चवंदा आहिनि, टाली आहे या गेदूड़ी जो वण चइबो आहे, इहे बि हिते आहिनि? जी बिल्कुलु आहिनि।
अच्छा केतिरे तइदाद में आहिनि? न को घणो तइदाद न आहे, पर असां पोखिया सभु आहिनि। असां लियार आहे, असां वटि गेदूड़ी आहे, असां वटि जंगल जलेबी आहे, इहे जेके बि नेटव असांजा दरख़्त आहिनि उहे सभु आहिनि। छा तव्हां सम्झो था त साईं माहौलियात जे हवाले सां हुकूमत बि संजीदा आहे ऐं उहा सां कोऑपरेट करे पई, हीउ त तमामु वॾो मनसूबो आहे। बसि उन संजीदगी जी हिकिड़ी लेवल आहे, पर जेतिरो संजीदा हुअणु खपे एतिरो न आहे। उन में रुकावट चैलेंजिस वधीक आहिनि ऐं जेकॾहिं गवर्नमेंट में को सीरियस इंट्रस्ट न वरितो तो पाकिस्तान में क्वालिटी ऑफ लाइफ कंप्रोमाइज़ थी वेंदी, ॾुखियो थी वेंदो। रुकावटूं कहिड़ियूं आहिनि? ब्यूरोक्रेसी या ख़ुदि न, ईअं नथो चई सघिजे त को हिकिड़ी का शइ आहे, जनरल अपैथी आहे। जनरली असांजी जेका क़ौम आहे उनजो रुझान अञा ताईं इन तरफ़ न आयो आहे। उन में शऊर पैदा करण जे लाइ शऊर मुंहिंजो ख़्यालु आहे, पर माण्हू जेको आहे हिते जेको पाकिस्तान में माण्हू रहे थो, इहो टूरिस्ट आहे, चाहे थो तव्हां ॿिए हंधि वञी किथे रहंदुसि, त हिन शहर खे मुल्क खे ठीकु छो करियो? इहा जेका टेंडेंसी आहे न, इहा ॾाढी ख़राबु आहे। ॿेला पंहिंजे सिंध जे शहरनि में या बराड़ी में बि ख़तमु थियनि पिया। जेको ॿेलनि जो पहिरियां रुझान हुयो त तमामु घणा वॾा ॿेला हूंदा हुआ, पर हाणे इहो कीअं थो पंहिंजो हिनखे अमली जामो पाराए सघिजे त जेकॾहिं बराड़ियुनि मां ॿेला ख़तमु थियनि पर शहरनि जे अंदरि उन्हनि खे तमामु वॾी ज़मीन ॾेई ॿेलो या झंग जेको आहे उहो 20% असांखे रखिणो आहे। पाकिस्तान सिग्नेटरी आहे कन्वेंशन ते, असांजी सही थियल आहे त असां 20% पंहिंजो रखंदासीं। 20% जे बजाय असांजो फॉरेस्ट कवर आहे 1%, 1%। इहो कमु ईअं हली कोन सघंदो, तव्हांखे करिणो पवंदो, ॿेला लॻाइणा पवंदा, ॿेला प्रोटेक्ट करणा पवंदा, न ज़िंदगी ॾुखी थी वेंदी, थी वई आहे। त हिन ॿेलनि जे हवाले सां हिन जो कहिड़ो इफेक्ट पए थो उन माण्हुनि जी आवाम जी लाइफ ते? तव्हां हिते वेठा आहियो न हींअर, बिल्कुलु तव्हांखे हिते पंखे जी ज़रूरत आहे? न। तव्हांखे हिते एसी जी ज़रूरत आहे? जॾहिं वण लॻल आहे त बसि इहो जॾहिं तव्हां कंदव त तव्हां हीट वेव ईंदी ई कोन। तव्हां हीट आइलैंड इफेक्ट आहे न बेसिकली, जो कंक्रीट जे करे थिए थो, हीट आइलैंड इफेक्ट थींदो ई कोन। ऐं इहा का नई का रॉकेट साइंस न आहे। तव्हां 30 साल पोइ हिते वञो, 5 शहरनि में ॾिसो, गलियुनि में जेको आहे सो माण्हू वण पोखींदा हुआ, वण हूंदा त थधियूं हूंदियूं हुयूं। हाणे केतिरो तव्हां मतिलबु इनखे मैनेज कंदो? कराची जेको टोटल कोस्टल एरियाज़ आहिनि, छा उन ते बि तव्हांजो को ख़्याल में आहे त कमु? ख़्याल में त इलाही कुझु आहे, पर हाणे असांजा बि हिकिड़ा लिमिटेड रिसोर्सिस आहिनि न। पंहिंजे रिसोर्सिस जहिड़ा हुआ उन सां ई असां करे ॾेखारे छॾियो आहे। हाणे त ॿिया माण्हू अॻियां अचनि उनखे रेप्लिकेट कनि, ऐं हिकिड़ो ॼणो छा कंदुसि? तव्हां किन वॾनि पार्टियुनि सां या किन वॾनि माण्हुनि सां इन बाबति? सभिनी खे चयो, असां त कमु ई इहो आहे त माण्हुनि खे अवेयरनेस, ऐं आउं सम्झां थो अवेयरनेस आई आहे। जॾहिं खां असां हीउ प्रोजेक्ट कयो आहे त हर जॻह ते अर्बन फॉरेस्ट्री जी ॻाल्हि थिए थी, माण्हू सोचीनि था, ख़्यालु अचे थो, सिलसिलो शुरू थी वियो आहे, पर हाणे उहो मेन स्ट्रीम थी वञी ग्रास रूट ते हले, इहो हिकिड़ो चैलेंज आहे। तव्हां UNDP जे हवाले सां बि कमु कयो आहे, छा उन तरफ़ां बि का मदद थी सिंध जे हवाले सां, जीअं कोस्टल एरियाज़ आहिनि, बदीना? न, कंहिं डोनर इदारे जी फंडिंग न आई आहे। ठटे में ज़रूरत हूंदी हिननि? हा, पर कोन्हे, का अहिड़ी फंडिंग कोन्हे। थियणु घुरिजे? बिल्कुलु थियणु खपे। तव्हां हुकूमत सां को इन बाबति? हुकूमत सां हाणे ॻाल्हियूं ॿोलियूं कयूं था, सभिनी खे चऊं था, पर हाणे माण्हू पंहिंजे एयर कंडीशन ऑफिसनि मां ॿाहिरि ई कोन था निकिरनि। उनखे कहिड़ी ख़बर त ॿाहिरि करे वण जे हेठां अची वेहनि त ख़बर पए न। जेको माण्हू AC मां निकिरे थो, AC जी गाॾी में वेहे थो, वरी वापसि घर में वञी AC में थो वेहे, उनखे कहिड़ी ख़बर त ॿाहिरि छा आहे सूरत? इहो डोनर्स में बि आहे, NGOs में बि आहे, ऐं गवर्नमेंट में बि आहे। माण्हू निकिरनि ई कोन था ऑफिसनि खां ॿाहिरि। माण्हू सम्झनि था बिज़नेस एज़ यूजुअल पियो हलंदो, ईअं कोन हलंदो, ॾुखियो थी वेंदो। अच्छा, तव्हांजे ख़्याल में त जेके सिंध जे अंदरि ॿेला ख़तमु थी विया आहिनि, हा, उन ते बि अव्हां को एफर्ट्स वठो पिया? ॾिसो, रिवर एंड फॉरेस्ट जेके आहिनि सिंध जा, जेके दरियाई ॿेला जेके आहिनि, उहो वॾो मुतासिर थिया आहिनि। ऐं आऊं खुले आम चवां पियो, उनमें ॿियनि खां वधीक जेको तबाह कुन रोल आहे उहो ख़ुदि ॿेले खाते जो आहे। ॿेले खाते वारा ख़ुदि उनखे तबाह पिया कनि। पर हाणे उहो हिकिड़ो दौरु हो थियो, हाणे सूरत अहिड़ी थी वई आहे जो एयर क्वालिटी जा मसइला आहिनि, गर्मियूं आहिनि, ॿिया मामला आहिनि। हाणे वक़्तु आयो आहे त वापसि उनखे रिवाइव कजे बनस्बत जो नुक़सान थिए। सिंध जे नौजवाननि में शऊरी मुहिम हलाइजे त जीअं सिंध जे अंदरि रज़ाकाराना तौर वधि खां वधि ग्रीनरी पैदा करण जे लाइ ॿूटनि जो लॻाइजे। जीअं बरसाति जी हाणे मौसम शुरू थिए थी, सावण जी मौसम में, उन खां पहिरियां इहा शुरूआति कजे त
अवां नथा सम्झो त एयर क्वालिटी माहौलियाती हवाले सां मुंहिंजे ख़्याल में सिंध जे नौजवाननि में शऊर आहे ऐं इहो काफ़ी जॻहियुनि तां मूं महसूसु कयो आहे, काफ़ी मूंसां राब्तो बि कंदा आहिनि दोस्त, ऐं आउं सम्झां थो त इहा हिकिड़ी वेव हलंदी थींदी, माण्हू पाणे लॻाईंदा, पाणे कंदा, पंहिंजा शहर इम्प्रूव कंदा, पंहिंजे शहरनि जे अंदरि एतिरी ग्रीनरी पैदा कंदा जो ज़िंदगी जेका आहे, क्वालिटी ऑफ लाइफ जेका आहे उहा बहितर थींदी। अच्छा, ही जेका हीट वेव्स आहे इनखे कहिड़े तरीक़े सां अञा वधीक मुनज़म अंदाज़ सां कमु करे घटाए सघिजे थो पूरे सिंध जे अंदरि ऐं ख़ासि करे कराची जे अंदरि? सर हाणे क्लाइमेट चेंज जो ज़मानो आहे, जनरली त गर्मी वधी आहे, हिकिड़ो अर्बन फॉरेस्ट, ॿियो अर्बन वेटलैंड्स। वेटलैंड्स माना नंढियूं नंढियूं ढंढूं पहिरीं हूंदियूं हुयूं शहरनि जे अंदरि, ॿाहिराड़ियुनि में नंढियूं नंढियूं ढंढूं जेके आहिनि उहे ठाहे उन में पाणी भरिजे त उहो थधो कंदो। कहिड़ा सबब आहिनि जो हुकूमत उन ते एफर्ट्स नथी वठे, उन ते ध्यानु नथी ॾिए? तमामु वॾी पटी आहे हितां ठटे खां वठी तव्हां ॾिसो, हुकूमत जॾहिं असां हुकूमत चऊं था न त हुकूमत को का खिलाई मखलूक कोन्हे। हुकूमत माना असां तव्हां माण्हू न, असां तव्हां जेके माण्हू आहियूं जेके कमु कनि था, ॿेड़े खाते में करियूं, NGO में करियूं, सिविल सोसाइटी में करियूं, उहे आहियूं न। हाणे उन्हनि जी नियत ई कोन्हे कमु करण जी त तव्हां छा कंदो? मूं तव्हांखे खुले आम चवां पियो न, माना भले दोस्त कावर जन नाराज़ थियनि, ऐं चवां थो त ॿेले खे तबाह करण वारो ॿेलो खातो ख़ुदि आहे। उन्हनि जी तकलीफ़ अचे थी आवाम में, गर्मी जी सूरत में। उन्हनि खे बि ईंदी, रिटायर थींदा पोइ वरी केॾा वेंदा ॿेले खाते वारा, घर वञी वेंदा न। हिन वक़्तु सिंध जो टेम्परेचर जेको आहे उहो 42+ वञे थो हिन वक़्तु। माण्हूअ जो रहणु तमामु माना मुश्किल आहे। सही आउं तव्हांखे ॿुधायां न, ॾिसो ऐं जेकॾहिं हवा में ॻाल्हि करे हा न त तव्हांखे एतबार कोन अचे हा। तव्हां हींअर मुंहिंजनि लॻायल वणनि जे हेठां वेठा आहियो, हे सभु मुंहिंजा लॻायल आहिनि, हिते पंखे जी ज़रूरत आहे? तव्हां हीअं सुम्ही पवंदी त अची वेंदी, मिसाल आहे न। तव्हां छो हरू कंक्रीट जे पोयां अची पिया आहियो? बाक़ी हिकिड़ी ॻाल्हि तव्हांखे ॿुधाए छॾियां, रियल एस्टेट जेका आहे न, जेको बिल्डर, इहा अहिड़ी मखलूक आहे जो मुल्क खे तबाह ऐं बर्बाद करे पोइ वेंदी, ऐं हिननि जो पेट भरबो बि कोन्हे। इन जो पेट भरींदी क़बर, न प्लाट, हाउसिंग कॉलोनियूं, जेको ॾिस माना बिल्डर जो वेठो आहे। बाबा खाईंदो किथां, पाणी किथां पींदो, साह कीअं खणंदो? साह कोन था खणी सघनि। 5 डिवीजनूं पंजाब जूं अहिड़ियूं आहिनि जंहिंमें माण्हू साह कोन था खणी सघनि। एयर क्वालिटी जेका आहे हैज़र्डस आहे। कहिड़े कम जो? लाहौर जी 25 करोड़ जो घर आहे, हर माण्हू खे इस्तेमालु आहे। कहिड़े कम जे? कहिड़े कम जो इहो? तंदुरुस्ती 1000 नेमत, साह न खणी सघो, बाक़ी तव्हां कंदो छा? पैसनि खे खाईंदो छा? इहे अजीब बेवकूफ़ क़िस्म जो हिकिड़ो मुआशिरो आहे। सिंध जे नौजवाननि खे तव्हां कहिड़ो पैगाम ॾींदो हिन ग्रीनरी जे हवाले सां, माहौल दोस्ती जे हवाले? सिंध जे नौजवाननि खां इहो चवंदुसि हिन जी एवरेज उमिरि आहे 23 साल, मीडियन एज सिंधियुनि जी। ऐं हुनखे ॿुधाईंदुसि त बाबा इहो असां त पोड़ा थी विया आहियूं, असां त हाणे हलिया वेंदासीं, अव्हांजी ज़िंदगी ॾुखी थी वेंदी जेकॾहिं वण न लॻाईंदो। वण जेको अॼु लॻाईंदे उहो 5 सालनि खां पोइ वञी छां ॾींदो, जी मूंखे रोटे, मूंखे हींअर बिजली न हुजे, पंहिंजो खट रखियो त वेठो आहियां। इहो ई बंदोबस्तु करियो न। जंगियूं लॻियूं पियूं आहिनि, तेल बंदि थी वञे, तेल महांगो थी वञे, बिजली बंदि थी वञे, पोइ लाड़काणे जा माण्हू रहंदा किथे? जेके बाबा जो माण्हू किथे रहंदो वण न लॻल हूंदुसि? हा, जे बिजली बंदि थी वञे या तेल महांगो थी वञे या मामला ख़राब थी वञनि, जंग लॻी वञे, पोइ वण कमु ईंदा साईं। अच्छा, अव्हां सम्झो था त हीउ जेको गर्मी जो तमामु घणो हीट आहे, इनखे हिकु त वणनि जे हवाले सां तव्हांजो चवणु आहे त ॿियूं ढंढूं, शहरी ढंढूं। अच्छा, ॿियो ईअं न आहे त जेको असांजो रहन सहन या असांजा जेको घर जेके उन्हनि जूं डिज़ाइन, ॾिसो हाणे वेस्टर्नाइज़ेशन थी आहे न, घरनि जी वेस्टर्नाइज़ेशन थी आहे। पर जीअं हिते अव्हां वटि असां ॾिठो चौरा लॻा, हा, ज़रूरत ई कोन्हे, पंखे जी ज़रूरत कोन्हे। हाणे उहो वेस्टर्नाइज़ेशन थी आहे, उहे पुराणा जेके तरीक़ा हूंदा हुआ असांजा घरनि जा, एनर्जी एफिशिएंट हूंदा हुआ, माण्हू ॾांहुं ईंदा वापसि। असां वटि रुॻो तव्हां ॿुधो न, हीअं तेल महांगो थी वियो आहे ईरान जी जंग जे करे, पर जेकॾहिं अञा इहो 5 साल 500 थियो आहे, 400 थियो आहे, जेकॾहिं इहो 1000 रुपए थी वञे लीटर, छा थींदो? पोइ बिजली कोन ईंदी, जनरेटर कोन हलाए सघंदो, गाॾी कोन हलाए सघंदो, AC कोन हलाए सघंदो गाॾी जो, पोइ वेंदो किथां? पोइ वण पिया ॻोल्हींदो। तंहिं करे हींअर ई वण लॻायो त जीअं अची कमु अचनि तव्हांखे, ॾुखियो वक़्तु पियो अचे। गाॾी बि ख़राबु थींदी आहे रस्ते ते, वण जे हेठां वेंदा, माना वण ई आहे। अच्छा साईं, हीउ जेको तव्हांजो क्लिफ्टन अर्बन फॉरेस्ट जेको आहे, इन में
जेके असांजा सिंध जा पखी आहिनि जीवत जे हवाले सां इहे सुवाल आहे त हिन में कहिड़ा कहिड़ा पखी आहिनि? असां वटि रिकॉर्ड थिया आहिनि 142 पखी। अच्छा, खुशकी जा जेके पखी आहिनि हुनमें असां वटि बुलबुल आहे, बुलबुल जा 2 क़िस्म आहिनि, लेलो आहे, ॻेरो आहे, झिरकियूं असां वटि 250 आहिनि, ऐं उन खां पोइ अबाबील आहिनि, प्लेन प्रीनिया आहे, इंडियन सिल्वर बिल आहे, पंहिंजो स्केलिब्रिस मुनिया आहे। इहे घणनि पखियुनि जा सिंधी में नाला मूंखे अचनि कोन था। टेटीअर जवान आहे हिते, आना बच्चा टेटीअर ते असां सुपरवाइज़र आहे। अच्छा, हा, टेटीअर खे असां हिते पारीहर त इहे पंहिंजा इहे कबूतर हुई आहिनि। अच्छा, मिठू जंहिंखे चतू चवंदा आहियूं। चतू कोन्हे, चतू तोतो कोन्हे, तोतो सिंध मां ख़तमु थी वियो आहे। दोस्तनि जी गुज़ारिश आहे, कहिड़ा सबब आहिनि? माण्हू खणो घरनि में पालीनि था, उन्हनि खे ॿियो वरी तोतो खे खपे हिकिड़ो अलॻि क़िस्म जो हैबिटाट, हुनखे चुर खपे जंहिंमें वञी ठाहींदो आहे, उहो वण ई कोन रहिया आहिनि जिते तोता पंहिंजा बचा कनि। इहे मसइला आहिनि। सिंध जे माण्हुनि खे तव्हां मैसेज कहिड़ो ॾींदो त हू जेकी ईंदड़ 10 साल जे लाइ हू कहिड़ी मनसूबाबंदी? सिंध जा जेके बि शहर आहिनि न, शहर नंढा वॾा, नंढड़ा टाउन, वॾा शहर, लाड़काणे खां वठी सकरनि खां नंढड़ा वॾा सभु शहरनि जे अंदरि वण न पोखींदो। वण हिकिड़ो हिकिड़ो न, हीअं फॉरेस्ट न लॻाईंदो, ॾुखियो वक़्तु ईंदो, ॾाढो ॾुखिया थींदो, ॾाढो ॾुखिया थींदो। तसवुरु कयो त 15 ॾींहं ताईं बिजली कोन्हे, रहंदो किथे, सुम्हंदो किथे? जी नाज़रीन, ही हुया साईं मसूद लोहार साहब, जिन जो क्लिफ्टन फॉरेस्ट जेको हवाले सां तमामु वॾो कमु आहे ऐं 220 एकड़ खां वधीक मुश्तमिल जेको आहे सो हिननि जो ही प्रोजेक्ट आहे ऐं काफ़ी सालनि खां साईं हिन जदोजहद में आहिनि ऐं शऊर सिंध में शऊर पैदा कनि पिया त सिंध में ग्रीनरी जे हवाले सां सिंध जा नौजवान जेके आहिनि उहे पंहिंजे पंहिंजे इलाइक़नि में ॿूटा पोखनि, वण पोखनि त जीअं हीउ जेको गर्मीअ जो दर्जे हरारत आहे उनखे घटाए सघिजे। हाज़िर थींदासीं अव्हां सां गॾु ॿिए महिमान।